नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ जतोई में ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ जतोई थाणे जी हद ॻोठ सयाल मोरी जे रह्वासण बेवाह औरत مسمات सदोरी जी भलोड़ में काए विया आहिनि। इन मौक़े ते हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजी कल्ह राति में चोरी थी वई। असां पहिरां मना आहिनि देह में विञाया आहिनि। पुलिस को बि मुंहिंजो अदालत नथी करे। मूंखे इमरान खान सभु मूंखे जेके वज़ीर आला आहिनि सो मूंखे मोटराए ॾींदा त मां उनजी शुक्र अदा कंदसि। असां ग़रीब मिसकीन आहियूं। मां रोज़ बेवाही, न मुंहिंजो धणी न साईं, मां बेवाही मां उन ते गुज़र कंदी हुअसि। मुंहिंजी मेहड़ी काहे विया आहिनि। असां मना आहिनि देह में अपील कई आहे असांजी मेह हुते विञाई। अदा मुंहिंजी पुलिस को बि अदालत नथी करे। अदा मां कंहिंजे आधार ते, मां तव्हांजे आधार आहियां। मुंहिंजो वज़ीर आला इमरान खान मूंखे पंहिंजी मेह मोटाए ॾींदो त मां उनजो शुक्र अदा कंदसि। मां ग़रीब मिसकीन आहियां, मूंखे पंहिंजी मेह मोटाई ॾियो वञे। मूंखे पुलिस मुंहिंजी का बि अदालत नथी ॿुधे। मां उन जे ख़ातिर मां ॻाल्हायां थी। मुंहिंजो को दिमाग़ कमु नथो करे। कल्ह राति खां सवाइ मुंहिंजी बेचैनी आहियां। मुंहिंजो को दिमाग़ कमु नथो करे। बस ठीक है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।